अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबीयल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ला यदखुलुल जन्नत क़त्तातुन। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चुगलखोर जन्नत में न वेंदो। हीअ हदीस पाक असांखे ॿुधाए थी त चुगलखोरी केतिरी न ख़तरनाक ऐं सख़्तु बुराई आहे। इस्लाम में उनखे कबीरा गुनाह करार ॾिनो वियो आहे, छाकाणि त उन सां मिटनि माइटनि दोस्तनि अज़ीज़नि ऐं घर वारनि में तकरार ऐं नफ़रत पैदा थिए थी। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे इन बुराई खां बचाए ऐं असांखे पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्हनि ॿुधायल फरमाननि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।